कुछ ॾींहं पहिरीं शाहपुर चाकर पुलिस एहलकारनि हथां क़तल थियल पोरित आसिफ उमरानी जे वारसनि पारां जवाबदार पुलिस एहलकारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। असांजो नौजवान पुलिस जे नौजवाननि मारियो आहे। पुलिस पंहिंजे हथ खां गर्दन जेके पुलिस में लिखियल उन्हनि बते जे चकरनि में मारियो आहे। असांखे इंसाफ़ ह्यूमन राइट्स वारनि खे बि लिखियो आहे। अलाह कंदो असांजो केस हुते हलंदो। असां वरी बि जेके बि तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे लिखंदासीं। असांखे इंसाफ़ खपे बसि। पर पुलिस चए थी बसि असांजो पुलिस नौजवान आहे, बसि असां हींअर गिरफ़्तार था कयूं कलाक में। असांखे पहिरें ॾींहुं 2 कलाकनि जो टाइम वरितऊं, अॼु 8 ॾींहं आहे। ऐं उहे ई आहिनि, उहे असां वटि अचनि था माण्हू, त बाबा हू चवंदा धमकियूं था ॾियनि, असां वरी विढ़ंदासीं। असां पुलिस असांखां ताउन ई नथी करे न, असां ॾे न आई आहे। उन ॾींहंनि खां उन ॾींहुं बि DSP साहिबु आयो जेको असांजे लाइ न आयो। अचण सां DSP साहिबु बि जेको असां ढिंगर ॾेई रोड ब्लॉक कयोसीं, हुननि जे सिपाहियुनि अची ढिंगरनि में हथु विधो। माना दादागिरी पिया कनि न। पुलिस बि पंहिंजे पुलिस भाइयुनि खे बचाइण जे चक्कर। असांजो मुतालबो इहा 3 कातिल गिरफ़्तार थिए। असां चवंदा असां सां इंसाफ़ थिए, कानूनी तरह सां असांखे बाबर उमरानी, आसिफ उमरानी मुंहिंजो भाउ आहे। मुंहिंजे भाउ खे बेगुनाह मारियो वियो आहे, क़तल कयो आहे। असां पुलिस सां इहो रिक्वेस्ट था कयूं त पंहिंजे मोहतरमनि खे त असांजे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। कयूं था हींअर बि कयूं था। असांखे अफ़सोस में इहो चवणु थो चाहे कि जीअं असांजो आसिफ शहीद आसिफ क़तल थियो आहे, असां वटि का बि SHO कंप्रोमाइज़र न कयो। DSP जेको आयो आहे 2 घंटनि वारो चई करे पूरो असांखे दिलासो ॾेई करे ऐं उन खां पोइ असां तक़रीबन 3 कलाक वञी थाणे में वेठासीं। जेको DSP ख़ुदि आयो, SHO मोहम्मद अली ज़रदारी आयो, उहो वापसि वियो। उन खां पोइ वरी जेको आहे 3 SHO आहे अञा ताणी। असां था चऊं असांजे पूरे हिन केस में पुलिस मुलविस आहे। पोइ कहिड़ो बि आहे निशानदगी फ़िलहाल असां नथा कयूं। जे अगरि असां सां पहिरें सिस्टम में इहो इंसाफ़ थिए, असांजो हीउ शख़्स गिरफ़्तार न थिए। असां इहो इन जे लाइ पुरज़ोर अपील था कयूं, हीउ मुज़ाहिरो था कयूं। हीउ जेको पुलिस सिस्टम आहे हीउ कंहिंखे अंधु छॾनि। हींअर बि पुलिस वारो माण्हू हिननि खे ख़बर आहे उहो किथे आहे, कंहिं वटि आहे, पुलिस वारनि खे ख़बर आहे। पर आउं अफ़सोस सां चवां थो ए ज़रदारी सगोरा कलंदर बश्क, जे अगरि वाक़ई तुंहिंजो नालो कलंदर बश्क आहे त इहो 3 कातिल खे तूं गिरफ़्तार कर। जे अगरि तूं इन खे गिरफ़्तार नथो करीं, असां तोखे वचन था ॾियूं, कसम आहे माता धरती सिंध जो ऐं कसम आहे पाकिस्तान जो, आउं इहो थो चवां, आउं इन खे गिरफ़्तार कराईंदुसि। ऐं इहो तोखे चैलेंज सां ॿुधायां थो, हींअर तूं लिकियल आहीं ऐं तोखे इंशाअल्लाह ताला असां सरे आम कंहिं जाइ ते बीहारींदासीं। तूं कंहिंजो वांगार थो आहीं, तूं छा सिस्टम आहीं, तूं पुलिस जो हिकिड़ो इंसाफ़ वारो आहीं या कंहिंजो वांगारी आहीं। ऐं इहो बि आसिफ हाणे जेको DSP सिंजोरो खे इहो चवां थो, छा असां वटि सिंजोरो DSP न आहे? छा असां वटि तालको शदातुर DSP न आहे? SP सिटी जेको आहे उते जेको सिटी DSP न आहे? असांजो हिकिड़ो केस खणी करे टंडो आदम ट्रांसफर कयो, हीउ सरासर हिननि नाज़ाश कयो आहे। ऐं चवंदो इन में पुलिस जो पूरो हथु आहे। जेको ही पुलिस खे ग़लति था कनि, 4 ॾींहं जे लाइ हिकिड़ो SHO अचे थो हिते गुंडागर्दी थो कराए, पोइ ख़बर न आहे कि कंहिं सां जा। अहिड़ा बि मज़लूम माण्हू आहिनि, जंहिंजो आवाज़ उथो वञे। असां अपील था कयूं तमामु जजनि खे, सेशन कोर्ट खे, हाई कोर्ट हैदराबाद खे, हाई कोर्ट सिंध खे, ऐं तमामु जेको आहे सुप्रीम कोर्ट खे, आर्मी चीफ खे, ऐं तमामु IG खां वठी जेको आहे DIG RPO ऐं SP सांगड़ खे इहा अपील था कयूं। ऐं तमामु माण्हुनि खे अपील था कयूं, DG रेंजर खे, ISPR तमामु पाकिस्तान जेके ISPR आहिनि उन्हनि खे बि अपील था कयूं कि बराए महिरबानी असांजो कातिल गिरफ़्तार थिए, असां सां इंसाफ़ थिए। मक़तूल आसिफ उमरानी जे वारसनि इल्ज़ाम लॻायो त हफ़्तो अॻु गिरड स्टेशन शाहपुर चाकर जे साम्हूं PS शाहपुर चाकर जे 3 एहलकारनि सदाम उमरानी, अमजद अली उमरानी, हुसैन बख्श उमरानी बेगुनाह मक़तूल आसिफ उमरानी खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए मरणींग करे छॾियो, जो बाद में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे शाहपुर चाकर जे ख़ानगी अस्पताल में फ़ौत थी वियो हो। मक़तूल जे वारसनि सिकंदर उमरानी, अब्दुल हुसैन उमरानी, नवाज़ अली उमरानी, मोहम्मद रफ़ीक उमरानी मुताबिक़ शाहपुर चाकर पुलिस सख़्त एहतजाज रोड ब्लॉक करण खां पोइ ॼाणायल 3 जवाबदारनि FIR दाख़िल करे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो, जॾहिं त 1 हफ़्तो गुज़रण बावजूद 3 जवाबदार खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। इन्हनि इल्ज़ाम लॻायो त पुलिस जवाबदारनि सां मुकमल सहकार करे रही आहे, जंहिंजे करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी में ताख़ीर थी रही आहे। हिननि जो वधीक चवण हो त असांजी कंहिंसां का बि दुश्मनी न आहे, बेगुनाह असांजे नौजवान खे क़तल कयो वियो आहे। हिननि चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, DG रेंजर्स ऐं IG सिंध खे अपील कई त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में इंसाफ़ जे हसूल लाइ एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। HRJ न्यूज़ ते वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJ न्यूज़।